इस्लामाबाद बार काउंसिल जजनि जी बदली खे रद्द करे छॾियो। बार काउंसिल जे वाइस चेयरमैन अलीम अब्बासी जे चवण आहे त जज बदनीयती सां इस्लामाबाद हाई कोर्ट में बदली कया विया। इहो आज़ाद अदलिया ते हमिलो आहे। सुभाणे वकील तारीख़ी कन्वेंशन कोठाईंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट में माथियत अदालतुनि में अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध काबीना जो इजलास सुभाणे तलब करे वरितो। काबीना मेंबरनि खे सुबुह 9 वॻे सॾायल इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत। इजलास में सूबे जी सियासी ऐं अमन मान जी सूरतहाल ते गौर कयो वेंदो। कराची में ज़्यादती बैदि क़त्ल कयल 7 वरनि जे सारिन जे क़त्ल शक में 7 ॼणा गिरफ़्तार। हिरासत में वरतल में मदरसे जो मौलम, पलंबर, 3 चौकीदार ऐं 2 रहवासी शामिल। जांच इख़्तियारी मूजिबि हिरासत में वरतल समूरनि माण्हुनि जी DNA रिपोर्ट अञा ताईं शामिल नाहे। DNA रिपोर्ट मिलण बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। छह नवनि केनालनि कारपोरेट फार्मिंग ऐं इरसा एक्ट तरमीम ख़िलाफ़ अवामी तहरीक जो घगर फाटक खां गुलशन हदीद ताईं 12 किलोमीटर पैदल मार्च। वसन थरी चयो आहे त स्ट्रेटेजिक केनाल मंसूबा कालाबाग डैम खां वधीक ख़तरनाक आहिनि। सिंधु दरिया ते केनाल सिंधी अवाम जी नस्लकुशी आहिनि। SIFC तहत कारूं जर्ब विकिरो कयो पियो वञे। सिंधु दरिया ते केनाल कढण खिलाफ़ पीपुल्स हारी कमेटी समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जूं एहतजाजी रैलियूं ऐं मुज़ाहिरा। सिंधु दरिया ते 6 केनाल अॾण सिंध दुश्मन मंसूबा ख़राब। शिकारपुर ऐं उमरकोट में पीपुल्स हारी कमेटी पारां रैली कढी मुज़ाहिरा कया विया। ठठे, जैकबाबाद, बदीन ऐं गंबट में एहतजाज। अॻवाननि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां नवां केनाल कढी सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। बिना देर नवनि केनालनि वारी रिथा बिना देर वापसि वरिती वञे। हुकूमत गर्दिश कंदड़ क्रेडिट के सरकारी कर्ज में तब्दील करण लाइ कमु शुरू करे छॾियो। टैरिफ में ₹3.37 फी यूनिट घटिताई जी अॻकथी। हाइडल इम्पोर्ट थियल कोयले, थर्जे कोयले, विंड ऐं शमसी तवाणे लाइ वरितल $16.26 अरब जी कर्ज़ खे ॿीहर रीप्रोफाइल करण जो फ़ैसिलो कयो वियो। हुकूमत इन्हनि कर्ज़नि ते $3 अरब जो व्याज अदा करे थी, जंहिं सां वाहिपेदारनि लाइ टैरिफ में ₹8.63 कैपेसिटी चार्ज में लॻनि था। हुकूमत कर्ज़ रीप्रोफाइलिंग करण ऐं कर्ज़ जी अदायगी जे मुदे में वाध जो कोशिशूं शुरू करे छॾियूं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज सादिक सां मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ऐं मुल्क जी मजमूई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवनि। घरू वज़ीर हुकूमत ऐं मुख़ालिफ़ धुर खे गॾु खणी हलण वारनि कोशिशुनि ते स्पीकर जी वाखाण कई। बानी सां मुलाक़ात न कराए सघंदड़ हुकूमत सां ॻाल्हियुनि जो फ़ाइदो न थींदो। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो आहे त अवाम मथां थापियल हुकूमत वटि के बि इख़्तियार न आहिनि। हुकूमत जे इत्तिहादियुनि जो बि ॿिटो मयार साम्हूं अची वियो। पीका एक्ट में हुकूमत जा इत्तिहादी बि बराबरि जा शरीक आहिनि। पंजाब हुकूमत PTI खे मीनार पाकिस्तान वटि जलसो करण जी इजाज़त न पई ॾे। पंजाब हुकूमत धाड़ेलनि जो मुक़ाबिलो नथी करे सघे, पर PTI ते चढ़ाई कंदी रहंदी आहे। कराची जे इलाइक़े सदर में हद दख़ली ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन। शहरनि लाइ आवाज़ बणियल फुटपाथ तां हद दख़लियूं ख़तमु करायूं वयूं। इंतिज़ामिया मूजिबि फुटपाथनि ते कंहिं बि क़िस्म जो कब्ज़ो बर्दाश्त न कयो वेंदो। मलीर जे इलाइक़े समंदरी बाबा वेझो कार ऐं सुज़ुकी में टक्कर। 2 ॼणा फ़ौत, 5 ज़ख़्मी। हादसे में फ़ौत थियलनि जी सुञाणप न थी। ज़ख़्मियुनि में 1 औरत, 1 ॿारड़ी ऐं 3 मर्द शामिल। हादसे बैदि फ़ौतियुनि जे लाश ऐं ज़ख़्मियुनि खे जिना अस्पताल नियो वियो।
कल्लात में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थियल FCL काजी ओबाड़े भरसा ॻोठ कमू शहीद में जनाज़े नमाज़ अदा। शहीद मीर हसन चाचा जी जनाज़े नमाज़ में FC अमलदारनि अज़ीज़नि ऐं इलाइक़े वासियुनि जी शिरकत। मर्द फौजी एज़ाज़ सां बाणे कब्रिस्तान में मिट्टी माओ हवाले। सोबतपुर में शहीद FC एहलकारनि सुल्तान अहमद जमाली ऐं ज़मीर अहमद लाशारी जी जनाज़े नमाज़ बैदि फौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वई। अमेरिका, चीन, कैनेडा ऐं मैक्सिको ते नऊं टैरिफ लागू करे छॾियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप हुकुमनामे ते सही करे छॾी। व्हाइट हाउस जो चवणु आहे त चीन जी इम्पोर्ट्स ते 10% टैरिफ लागू थींदो। कैनेडा जी तवानाई सां लाॻापियल शयुनि ते 10 ऐं ॿिए इम्पोर्ट्स ते 25% टैरिफ लागू थींदो। मैक्सिको मां समूरी इम्पोर्ट्स ते 25% टैरिफ लॻायो वियो। ऐं कैनेडा जो अमरीकी इम्पोर्ट कयल शयुनि ते 25% टैरिफ लागू करण जो ऐलान। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिस ट्रूडो चयो आहे त कैनेडा ऐं मैक्सिको अमरीकी टैरिफ जो मुक़ाबिलो करण लाइ गॾिजी कमु करे रहिया आहिनि। कैनेडा जो अवाम मक़ामी शयूं ख़रीद करे मोकलूं बि पंहिंजे ई मुल्क में गुज़ारे। चीन जो चवणु आहे त WTO तहत टैरिफ चैलेंज कंदा। मैक्सिकन हुकूमत मूजिबि हू प्लान B ते ग़ौर करे रहिया आहिनि। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती TV में वलिकात माया मंजर अजीज हेडलाइंस में तफ़सीली ख़बरूं मुख्तसर ब्रेक खां पोइ।